इस्लामाबाद में नेशनल प्रेस क्लब में मीडिया से ॻाल्हाईंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी हमेशा इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई आहे। संदन दौर में ही इंसानी हक़नि जो बिल मंज़ूर थियो। हाणे मुतालबो कनि था त इंसानी हक़नि जी कमीशन जी ख़ुदमुख्तियारी ऐं इतलात ताईं पहुच जो बिल लागू कयो वञे। हुन चयो त हुकूमत शफ़ाफ़ियत नथी चाहे, तंहिं करे इतलात ताईं पहुच जो बिल लागू न करे रही आहे। संदसि चवणो त सहाफ़ी बिरादरी जमहूरियत जी बहालीअ में अहम किरदार अदा कयो आहे। हुकूमत केतिरनि ई सहाफ़ियुनि जे क़त्ल ते जांच बि शुरू न कई आहे। The Pakistan People's Party demands an end to the impunity with which crimes are committed against media persons. During the last 10 to 12 years, over 100 journalists have lost their lives, and except for very few cases, the crimes have gone uninvestigated. पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी JIT जी रिपोर्ट जे बुनियाद ते नवाज शरीफ खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे रही आहे। The Pakistan People's Party has been demanding for the Prime Minister, Mr. Nawaz Sharif, to resign. हुन चयो त रिपोर्ट खां पोइ वज़ीर आज़म नवाज शरीफ वज़ीर आज़म रहण जो कानूनी ऐं इख़लाक़ी जवाज़ विञाए चुको आहे। संदसि चवणो त वज़ीर आज़म जे फ़ैसिलनि सां मुल्क मफ़लूज थी चुको आहे। संदसि इस्तीफ़ा मुल्क ऐं क़ौम जे मफ़ाद में आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जमहूरियत जे इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे त नवाज शरीफ पंहिंजे उहिदे खां अलॻि थी वञे। On the first 2-3 decision of the Supreme Court, and now it is incumbent on us to reiterate the demand for Prime Minister Nawaz Sharif to resign based on the findings, the damning findings of the Joint Investigation Team, which means that the Prime Minister has lost all social, moral, political and legal authority to remain the Prime Minister of Pakistan. जीअं साज़िशुनि जो नज़रियो ख़त्म थी वञे। हुन चयो त हाणे रुगो मौलाना फज़लुर रहमान जहिड़ा कुझु ई माण्हू वज़ीर आज़म जा हामी रहिजी विया आहिनि ऐं उमीद आहे त जल्द हू बि संदसि साथ छॾे ॾींदा। This statement of Mr. Maulana Fazlur Rahman Sahab, but I believe that in a few days, in only a short time, even Maulana Fazlur Rahman Sahab or any of the few people who remain in support of the Prime Minister will be forced to also demand his resignation.